अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु असां मायरा जो किचन में ठाहींदासीं तमामु आसान ऐं मज़ेदार हेल्दी बीन सैलेड जी रेसिपी। इहा रेसिपी ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियों मां हिकु बोल में लेटस लीव्स खयां आहिनि चॉप थियल, यानी सलाद पत्ता 1 कप, रेड बीन्स 1 कप, जंहिंखे ॻाढ़ी लोबिया या राहां बि चवंदा आहियूं, ब्लैक आइड बीन्स अछियूं राहां या सफ़ेद लोबिया आहिनि 1 कप, कॉर्न हाफ कप, चॉप रेड बेल पेपर आहे हाफ कप, chopped cherry tomatoes half cup, avocado half cup, chopped orange bell pepper half cup, chopped green onion half cup, and chopped green coriander half cup. इहे सभई शयूं हिकु बोल में एड करण खां पोइ हाणे असां हेल्दी बीन सैलेड जे लाइ ड्रेसिंग तयारु कंदासीं। उन जे लाइ मां हिकु कप में लाइम जूस विधो आहे हाफ कप, चॉप्ड गार्लिक आहे 1 टेबल स्पून, ऑलिव ऑयल आहे 1 टेबल स्पून, एप्पल सिडर विनेगर सूफ़ जो सिरको आहे 1 टेबल स्पून, चॉप्ड ग्रीन चिली आहे हाफ टी स्पून, थोड़ो सॉल्ट स्प्रिंकल कयो आहे पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़, ऐं थोड़ो ब्लैक पेपर पाउडर एड करे चङी तरह सां मिक्स करे छॾींदासीं। हाणे असां ड्रेसिंग एड कंदासीं सभिनी वेजिटेबल्स सां गॾु ऐं चङी तरह सां मिक्स करे मां डिश आउट कयां थी। आई होप तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं असांजी वीडियो खे लाइक कजो। मां इंशाल्लाह मुलाक़ात कंदमि तव्हां सां हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।